अस्सलाम वालेकुम। रंगीन किताब सिलसिले सां गॾु हाज़िर आहियां मुर्क शेख। आऊं तव्हांखे हिन सिलसिले में प्यारा प्यारा रंगीन किताब ॾेखारींदसि ऐं हुननि जी माना बि ॿुधाईंदसि। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। त अचो ॿारो शुरू था कयूं। असांजे किताब जो नालो आहे लुक फॉर मी, मूंखे ॻोल्हियो। Where is that boy? अम्मी चयो, किथे आहे इहो छोकिरो? Mum looked for David in the toy box. अम्मी डेविड खे रांदीकनि जी पेटी में ॻोल्हियो। No, he's not here, she said. अम्मी चयो, हू हिते बि नाहे। She looked for him up the chimney. अम्मी हुनखे चिमनी जे मथां बि ॻोल्हियो। No, he's not here, she said. अम्मी चयो, हू हिते बि नाहे। She looked for him in the clock. अम्मी हुनखे घड़ियाल जे अंदर बि ॻोल्हियो। No, he's not here, she said. अम्मी चयो, डेविड हिते बि नाहे। She looked for him in the teapot. अम्मी खेसि किटली जे अंदर बि ॻोल्हियो। No, he's not here, she said. अम्मी चयो, डेविड हिते बि नाहे। Where is that boy? अम्मी चयो, किथे आहे इहो छोकिरो? ॿारो, छा तव्हांखे डेविड नज़र अचे पियो? डेविड किथे लिकियल आहे? Mum looked for David under the mat. अम्मी डेविड खे कालीन जे हेठां ॻोल्हियो। Here he is, she said. अम्मी चयो, हिते आहे डेविड। ॿारो, छा तव्हां पंहिंजी अम्मी सां लिक लिकोटी खेॾंदा आहियो? अहिड़े क़िस्म जूं वधीक कहाणियूं ॿुधण लाइ तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारजो। पोइ मिलूं था अॻी वीडियो में नई कहाणी सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।